सिंधु दरिया में पानी जी मुसलसल चार जो सिलसिलो जारी है। गुडू बैराज खां पोइ सखर बैराज ते नंढे बूड जा इम्कान वधी विया आहिनि। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 3,42,093 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। हेठां वहिकिरो 3,05,957 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज वटि मथां वहिकिरो 2,60,626 ऐं हेठां वहिकिरो 2,07,426 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। सखर मां आवाज़ न्यूज़ जे ब्यूरो चीफ शाहिद चन्ना खां। जी शाहिद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हेलो जी शाहिद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, हिन वक़्तु सिंधु दरिया में पाणीअ जी मुसलसल जेका आहे उहा चार थी रही आहे। हिन वक़्तु गुडू बैराज वटि पाणी जो मथां वेकिरो जेको आहे